नाज़रीन, ही कोयटा खां 35 किलोमीटर जे मुफ़ासिले ते आहे मस्तूंग ज़िलो। उते असीं जन मौजूदु आहियूं जिथे बाग़ जेके आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। काफ़ी तादाद में हिते बाग़ जेके आहिनि आड़ू ऐं सूफ़ आलू बुखारे जा बाग़ हिते आहिनि ऐं काफ़ी माण्हू जेके हिते आहिनि उहे घुमण जे लाइ पहुतल आहिनि। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं त हू कीअं पिया था महसूसु कनि हिते। ही बलूचिस्तान जो हिकु एरिया आहे, ज़िलो मस्तूंग, ऐं हिते तमामु सुठा बाग़ आहिनि ऐं जेके शयूं असां हुते नवाबशाह शहर में पैसनि ते वठी ऐं ॾिसंदा आहियूं खाईंदा आहियूं ऐं उहे अॼु असां पाण हथनि सां पटे खायूं पिया ऐं ॾाढो सुठो महसूसु पिया कयूं त ही किथां पिया बाग़ एॾा सुठा जेके असां वटि नवाबशाह में माना हिकिड़े नंढड़ा ऐं थर्ड क्लास जा फ्रूट ईंदा आहिनि ऐं हिते असां ॾिसी करे ॾाढो सुठो महसूसु कयो आहे, ख़ुशी इंजॉय कई आहे। ये कोयटा खां 35 किलोमीटर वाक़िआ आहे मस्तूंग शहर। उते बाग़ आहे पंहिंजो, आलू बुखारा ऐं सूफ़ बि आहिनि ऐं ज़रदालू आहिनि। हिते ॾाढो बहितरीनु ऐं ज़बरदस्तु माहौल आहे ऐं असां हिते पाण हथनि सां पटे करे खाधा आहिनि। ज़बरदस्तु लुत्फ़ु अंदोज़ थिया आहियूं हिते अची करे। ऐं उते मौसम ज़बरदस्तु हिते थधो आहे ऐं थधिकार बि आहे। उते असां वटि गर्मी आहे हिते नवाबशाह में, हिते थधिकारी आहे, ज़बरदस्तु माशाल्लाह मौसम आहे। ऐं हितां जो माण्हू असांखे ॿुधाइनि पिया त हिते पाणी जी किल्लत आहे, जेको हिते पाणी जो घणो खोट आहे। हिते वधि में वधि आबादकारनि जो इहा ई दांह आहे त असां वटि पाणी जी वॾी किल्लत आहे। हिते डेमनि जो सिस्टम नाकारा पड़ियल आहिनि, हिते नथा ठाहिनि, हिकिड़े आहिनि त उन्हनि जो को बि सिस्टम फॉलो न आहिनि। ये जो है ना मार्च और अप्रैल के महीने से शुरू होकर दिसंबर तक चलते हैं। यहाँ जो है ना फ्रूट हर चीज़ अवेलेबल है तकरीबन। जरदालू है और तूत है, अंगूर है, अनार है, नाशपाती है, सेब है, जितने भी हैं, जितने फ्रूट पाकिस्तान में होते हैं ये सारे अवेलेबल है यहाँ हमारे मस्तूंग में। मगर बदकिस्मती से यहाँ पानी का बहुत बड़ा मसला है। यहाँ डैमों के लिए कोई मतलब लाएअमल नहीं तय करते हैं हमारे सूबाई गवर्नमेंट। बाग़ आहिनि, सूफ़ आहिनि, नारगियूं आहिनि ऐं नालो छा आहे ज़रदार आलू बुखारो तमामु ॾाढो असां मुल्ह सां वठंदा आहियूं। ओतिरो मज़ो न ईंदो आहे जेतिरो असां पाण पटे खाधो आहे। हिते माण्हू मुहबती आहिनि तमामु, उहो पाण हंस करे चवंदा भाई त हीउ खाओ, छॾे हीउ खाओ, हीउ खाओ। हिते जेको आहे तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे असांखे। पर हिते हिकिड़ी ॻाल्हि आहे त पाणी न आहे। हिते वारा माण्हू चवंदा असांखे पाणी न आहे, पाणी हुजे त ॾाढो ख़ुशहाल हुजनि। तकरीबन 3-4 किस्म कहते हैं। एक तो इसको बडौर कहते हैं और किस्म तो बहुत है इसमें, लेकिन जो चीज़ किस्म है ना, इधर का पानी बिजली ने ख़त्म किया है। 6 घंटा इधर बिजली है, 6 घंटे में तकरीबन ट्रिप पर ट्रिप देते हैं, 2 घंटा भी नहीं है। इसलिए ये तो बहुत बड़े होते हैं। ये खुरमानी ये है, इसको नरी कहते हैं, नरी कहते हैं, लेकिन ये बहुत बड़ा होता है। तकरीबन इसको पानी भी नहीं है, पानी नहीं है। 10 दिन 15 दिन ये पानी पीता है, लेकिन इसको तकरीबन 1 महीना हो गया पानी नहीं है, इसको नहीं मिल रहा है। ये कहाँ तक भेजते हैं आप? कौन कौन से शहरों में सूबों में भेज रहे हैं? ये सर ज़्यादातर पंजाब जाता है। जी हाँ, ज़्यादातर ये अक्सर ये पंजाब जाता है। मुख़्तलिफ़ हंधनि तां जेके सियाह आया उन्हनि जूं मां ॻाल्हियूं ॿुधूं। उनजो चवणु आहे त ही जेके फ्रूट जेके आहिनि, आलू बुखारो आहे, सूफ़ आहिनि या आड़ू जेके आहिनि, असीं बाज़ार मां वठी खाईंदा आहियूं, पर हिते वणनि मां असीं पाण पटे जेको आहे उहो खायूं पिया ऐं तमामु घणो लुत्फ़ु अंदोज़ थी रहिया आहियूं। कैमरामैन मोहम्मद आज़म भट्टी सां गॾु रहीम लाशारी, अवामी आवाज़ TV मस्तूंग। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।